पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ टेलीफोनिक राब्तो कयो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं नून लीग अॻुवाण में घाटे तौर महांगाई ऐं सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त रिलीफ जो लॉलीपॉप ॾेई इमरान खान अवाम खे अज़ाब में मुब्तला करे छॾियो। सिलेक्टेड हुकूमत हर गुज़रंदड़ ॾींहुं अवाम जे मसइलनि में इज़ाफ़ो करे रही आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ टेलीफोनिक राब्तो कयो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं शहबाज शरीफ विच में घाटे तौर महांगाई ऐं सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त रिलीफ जो लॉलीपॉप ॾेई इमरान खान अवाम खे अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। पीपी चेयरमैन जो चवणु हो त सिलेक्टेड हुकूमत हर गुज़रंदड़ ॾींहुं अवाम जे मसइलनि में इज़ाफ़ो करे रही आहे। नौजवान हिन जा वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो सां। नूर मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि मां वटि? मेहताब क़ौमी असेंबली जे अपोजिशन लीडर ऐं मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां फोन ते राब्तो करे मुल्की सियासी सूरतहाल मुल्क में वधंदड़ बदतरीन महांगाई बाबति अवामी मसइलनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन विच में पार्लियामेंट में गडियल अपोजिशन हिकमत अमली ते पिणु ॻाल्हि ॿोल कई आहे। पीपी चेयरमैन अपोजिशन लीडर सां ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आज़म इमरान खान अवाम खे रिलीफ जो लॉलीपॉप ॾेई वधीक तकलीफ़ुनि में मुब्तला करे छॾियो आहे। सिलेक्टेड हुकूमत जो गुज़रंदड़ हर ॾींहुं अवाम जे मसइलनि में इज़ाफ़ो करे रहियो आहे। तॾहिं त महांगाईअ जे करे पीटीआई हुकूमत जे ख़िलाफ़ अवाम जे सब्र जो पैमानो पिणु लबरेज़ थी वियो आहे। जी ठीकु आहे नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।